नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारी में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी जी ज़री बैंक कंडियारी जे अॻूणे मैनेजर ऐं MCB ख़िलाफ़ समेत खातेदारनि जो ज़री बैंक कंडियारी अॻियां एहतजाज। आबादगारनि मीरपुर ख़ासि मेन रोड खां ज़री बैंक कंडियारी ताईं एहतजाजी रैली कढी एहतजाज कयो वियो। आबादगार हाजी अली गुल गाहू, गुलाम असगर गाहू, गुलाम अली वसाण, दिलदार राजड़, मुबारक गाहू, मोहम्मद अयूब भुगटी, मोहम्मद अली गाहू, खुशी मोहम्मद भुगटी, कलंदर बख्श मरी ऐं ॿियनि चयो त ज़री बैंक जो अॻूणो मैनेजर अब्दुल समद शेख, MCO जुनेद असांजी ज़री ज़मीन ते लखे रुपए जा लोन मंज़ूर करे हड़प करे विया आहिनि। असां आबादगारनि जा सवा करोड़ रुपया हड़प कंदड़नि ख़िलाफ़ असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज बि कयो ऐं ज़री बैंक जे आला इख्तियारनि खे प्रूफ सां शिकायतूं बि कयूं, पर अञा ताईं को बि खड़तेल न निकितो आहे। आबादगार अली गुल गाहे ॿुधायो त मुंहिंजे वॾे भाउ मुबारक गाहे जे खाते मां 8,40,000 हड़प कया विया आहिनि। हिन फ्रॉड जी ख़बर मुबारक जे कननि ते पई त हुन पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे, जंहिं जे इलाज लाइ लखे रुपया ख़र्च कया पर फ़ाइदो न थियो। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खां घुर कई त असां आबादगारनि सां फ्रॉड कंदड़ बैंक जी साख खे ख़राब कंदड़ ख़िलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे कंडियारी में बैंक जे मौजूद मैनेजर अकबर मरी राब्तो करण ते ॿुधायो त एहतजाज कंदड़ खातेदारनि जी शिकायत जांच हले पई, वधीक रिपोर्ट ईंदी त पोइ कुझु चई सघिबो। अहिड़ियूं शिकायतूं पंहिंजे आला इख्तियारनि खे लिखत में मोकिलियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।